ने 221 ते ज़मनी चूंड थी रही है। उम्मीदवार नॉमिनेशन फार्म जमा कराइण बैद इन वक्त रिटर्निंग ऑफिसर वट जांच पड़ताल जे लाइ हिते पहुतल आहिनि ऐं पीपल पार्टी जे उम्मीदवार साईं अमीर अली शाह जिलानी जो फार्म नॉमिनेशन फार्म बहाल थी वियो। उन खां अॻु में ॿिया बि 8 फार्म बहाल थी चुका आहिनि। तक जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु उन जे सिलसिले में उम्मीदवारनि सां अचो त ॻाल्हि ॿोल करियूं साईं अमीर अली शाह सां त हू उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं अॻे बि थरपारकर जी आवाम 1985 खां वठी साईं खे मोहब्बत कंदी आहे, चाहींदी आहे, हर वारी इज़त ॾिनी आहे, कामयाबी ॾिनी आहे। अल्लाह पाक जा करम आहिनि। इंशाल्लाह हींअर बि अॻे सीट साईं जी खटियल हुई, 2013 में बि खटी पीपल्स पार्टी टिकट तां, उन खां पोइ 2018 में बि खटी। अल्लाह सां इज़त नी थरे, माण्हुनि जी महिरबानी सभिनी जी, ऐं वरी बि इंशाल्लाह ख़िदमत करण जो मौक़ो सभिनी ॾिनो आहे। इंशाल्लाह जंहिं हिसाब सां साईं हलिया आहिनि उअं ई हलंदासीं, उअं ई कोशिशि कंदासीं त उन खां बहितर करे सघूं। अॻे ही तक तमामु घणो तकरारी रहियो आहे। गुज़िरियल इलेक्शन में पीपल पार्टी जे उन उम्मीदवारनि जे विच में इख़्तिलाफ़ रहिया आहिनि। तव्हांजो चाचो साईं इमदाद अली शाह उहो अलॻि इलेक्शन में बीठो, चवनि था त हुन जेको आहे सो 2 टकनि ते पीपल पार्टी जे उम्मीदवार खे दोस्त अली समेत उन्हनि खे हारायो। हिन वक़्तु उनजी छा सूरत हाल आहे, तव्हां सां गॾु आहे या साॻिया इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि? साईं पीपल्स पार्टी में कॾहिं बि इख़्तिलाफ़ थियो कोन्हे, जो पीपल्स पार्टी हिकिड़ो समुंड आहे ऐं के बि नंढे या वॾे इख़्तिलाफ़ सां पीपल्स पार्टी खे को बि असरु कोन थो पए। ऐं जेकॾहिं असांजे विचा हो त उहे ख़तमु थी वियूं ॻाल्हियूं। ज़ाहिर हिकिड़े घर में था हूंदा वॼंदा ऐं 2 भाइरनि में बि जहिड़ा थींदा आहिनि। असां सभु पीपल्स पार्टी हिसो आहियूं, चाहे थरपारकर जेका बि आवाम हुजे या जेके बि नुमाइंदा हुजनि, सभु हिकु आहियूं, गॾु आहियूं, गॾु रहंदासूं। इख़्तिलाफ़ कोन्हे दोस्त अली जो या तव्हांजे चाचे जो या कंहिंजो बि को इख़्तिलाफ़ कोन्हे? न को बि कोन्हे, उहे सभु तव्हां सां गॾु आहिनि? गॾु आहिनि। अच्छा, ही उन खां सवाइ ॿियो हिकिड़ो मर्डर केस जी वीडियो वायरल थी आहे, इहो छा मामिलो आहे? साईं हिन मामले में घणी मूंखे ख़बर कोन्हे, पर कल्ह 2 ॾींहं खां जॾहिं मामिलो हलियो आहे तॾहिं ख़बर पई जेको शौकत जो नालो हले पियो हिन खे पार्टी में आंदो पीपल्स पार्टी मों हो। बाक़ी हाणे के हिकिड़े ज़िम्मेदार माण्हू को पुछे त माण्हू उनखे ॿुधाईंदो। रुॻो ॻाल्हियूं आहिनि, रूमर्स आहिनि, हर को हलाए पियो। तव्हांजा गार्ड जेके आहिनि सो उन्हनि जूं वीडियो हलनि थियूं, उहे तव्हांजा गार्ड उन्हनि जा फ़ोटू, आख़िरकार आहे छा मामिलो छा आहे? साईं हिकिड़े माण्हू खे खणे जे करे 15-20 ॾींहं ज़रूरी तशदुद कबो त उहो जेको चइबो, जेके कंहिंखे झले ॿुधाइजे कुटिजे त उहो त आरिफ़ अलवी ते बीह रहंदो, त आरिफ़ अलवी खून करायो आहे। ऐं उन खां पोइ हुननि जी शायदि वीडियो आई आहे, उहे बि ॾिठियूं हूंदियूं तव्हां, त उन्हनि छा जवाबु ॾिनो आहे या छा ॻाल्हि थी आहे। इहो ईअं हिकिड़ो सियासी इशू आहे, बसि सियासी इशू थो वञे पियो। मूं ते हू का ॻाल्हि कोन्हे, फार्म बहाल थियो ऐं जॾहिं खां नालो आयो तॾहिं खां पोइ इहो ॻाल्हि थी आहे। नऊं छा था करणु चाहियो? थर जी सियासत मंझि तव्हां वरी चूंडिजी अचण खां पोइ कहिड़ो? साईं जेतिरो थी सघे ओतिरो बहितरी लाइ कोशिशि कबी। पहिरीं असांजो ज़ोर हूंदो त एजुकेशन ऐं जेको असांजो रोड्स या जेको पाणी जो अॻे मसइलो साईं उथारियो हो, CM आया हुआ तॾहिं त असांखे वाटर सप्लाई लाइन ॾिनी, जीअं नंगर छाछरो डाली लाइ, त घणो असां वटि इशू आहे पाणी जो हिते। ऐं इंशाल्लाह असां उन शइ ते गौर करे ऐं इंशाल्लाह बहितरी कबी। रवायती तौर ते ईअं थींदो आहे त उम्मीदवार इलेक्शन जे टाइम ते ऐलान कंदा आहिनि, पोइ वरी ग़ाइब थी वेंदा आहिनि। मुंहिंजे सम्झ में थर जी सियासत में कोन रहियो आहे, छो त थर जा नुमाइंदा जेके बि आहिनि असां हिते जा लोकल ई आहियूं, हिते ई रहंदड़ आहियूं ऐं थर आवाम खां असां परे कोन्हे। छो त ख़ासि तौर ते असांजो ख़ानदान रहियो त असांजे ख़ानदान जो कुझु हज़ारे साल पुराणो थर सां ऐं सिंध जी आवाम सां हिकिड़ो रिश्तो आहे ऐं उहो क़ाइमु दाइमु रहणो आहे, इंशाल्लाह रहंदो, छो त उहो नसलनि खां अचे पियो, पुश्तनि खां अचे पियो। जी नाज़रीन, 221 ते ज़मनी चूंड जे हवाले सां पीपल पार्टी जे उम्मीदवार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे तूं थर जा मसइला हल करण जे लाइ उते पहुतो आहे ऐं उन खां सवाइ ही जेका हिननि जे हवाले सां वीडियो वायरल थी आहे उनखे बि हू जेके आहिनि सो रद्द करे रहिया। खाटाऊ जानी, KTN न्यूज़, बिठी थरपारकर।